हिते मांखे भी अहम ख़बर ॾींदा हलूं। STB सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो वीडियो बयान। सिंध जे तारीख़ी ऐं हिफ़ाज़त सक़ाफ़ती मागनि सां हथ चुरान करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। कारूंझर सिंध जो कंदासीं, उनखे कपण जी सोच दुश्मनी ते ॿधल आहे। सिंध हुकूमत हिकु भेरो ॿीहर कारूंझर जी नीलामी जो इश्तिहार जारी करे सिंध जे अवाम सां धोखो कयो आहे। जेकॾहिं कारूंझर जी नीलामी वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त सिंध जी घिटी घिटी में एहतजाज कयो वेंदो। सिंध दुश्मन फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त PP जे नुमाइंदनि जो इलेक्शन में अवाम बेदन ऐं टमाटनि सां इस्तक़बाल कंदो। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। STB सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो बयान। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना। जी नसीर। जी बिल्कुल, सिंध तरक्की पसंद पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी कारूंझर जी नीलामी खिलाफ़ 4 अगस्त ते धरणे जो ऐलान किया है। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त सिंध जी तारीख़ी सक़ाफ़ती मागनि सां हथ चुराइण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। कारूंझर सिंध जो कंदा आहे, उनखे कपड़नि जी सोच सिंध दुश्मन ते मुश्तमिल आहे। पंहिंजे जारी कयल बयान में डॉक्टर कादिर मक्सी चवणो त सिंध हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर कारूंझर जी नीलामी जो इश्तिहार जारी करे सिंध जे अवाम सां धोखो कयो आहे। सिंध हुकूमत वेंदे वेंदे सिंध जो कारूंझर खपाए पंहिंजा घर भरणु चाहे थी। जेकॾहिं कारूंझर जी नीलामी वारो जेको टेंडर उहो वापसि न वरितो वियो त सिंध जी घिटी घिटीअ में सख़्तु एहतजाज कयो। जी ठीकु आहे नसीर, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।